بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي جلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله. जीअं त दोस्तनि खे ख़बर आहे त हीउ असांजो जेको दर्स थींदो आहे हल्को दर्स दोस्तनि जे लाइ तअम्मुलात क़ुरानिया नसीहतूं क़ुरान मां। जीअं अलाह ताला असांखे हुकुम करे थो त जेको क़ुरान पढ़ो था त क़ुरान खे सम्झी पढ़ो ऐं उन जी माना सम्झो, तर्जुमो पढ़ो ऐं उन मां फ़ाइदो वठो, उन जी हिकमत सिखो। त अलाह साईं चए थो त अफ़ला यतदब्बरून अलक़ुरआन अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा अफ़ला यतदब्बरून अलक़ौल अफ़ला यतदब्बरून अलक़ुरआन। जिते किथे असांखे क़ुरान में चंद जॻहियुनि ते चए थो त क़ुरान खे पढ़ो, क़ुरान खे सम्झो। त हीअ आहे असांजो दर्स क़ुरान जेको तअम्मुलात 71 नंबर जेको आहे। ऐं असांखे जेको हीअ तदब्बर आहे सूरत शुआरा में 89 आयत जेकी आहे, जीअं अलाह ताला चए थो इल्ला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम। जेके उहे आहिनि जेके दिलि जा साफ़ अलाह ॾे आया, दिलि साफ़ वारा जेके मूं ॾे आया। इहा सॼी आयत इहा आहे सूरत शुआरा में यौम ला यंफ़उ मालुन वला बनून। अलाह साईं चए थो उन ॾींहं ते न पैसा कमींदा न औलाद कमींदो। मालन वला बनून इल्ला मन अतल्लाह बिक़ल्बिन। दिलि साफ़ खणी आयो उहो इंसानु कमाईंदो आख़िरत में उन ॾींहं ते उहो इंसानु कमाईंदो जंहिंजी दिलि साफ़ हूंदी। कहिड़ी दिलि साफ़ हूंदी? क़यामत जे ॾींहुं जा हींअर न, दुनिया में जेको माण्हुनि जी दिलि साफ़ हूंदी सभिनि जे लाइ, तुंहिंजे लाइ, मुंहिंजे लाइ, पंहिंजे अहल औलाद जे लाइ, पंहिंजे माइटनि जे लाइ, पंहिंजे ज़ात जे लाइ, पंहिंजे ॻोठ जे लाइ, पंहिंजे शहर जे लाइ, पर सॼी उम्मत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ दिलि साफ़ हुजे। कीअं हुजे साफ़? जेकी शइ मां पंहिंजे लाइ चाहियां उन्हनि जे लाइ बि चाहियां। छो जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त ला युमिनु अहदुकुम हत्ता युहिब्ब लिअख़ीहि मा युहिब्बु लिनफ़्सिहि। ईमान मुस्लमाननि जो पूरो न थींदो जेसिताईं जेकी शइ पंहिंजे लाइ चाहे थो ॿियनि जे लाइ बि एतिरी चाहे। ऐं इंसानु जेको जेकी पंहिंजे लाइ शइ सुठी चाहे त ॿियनि जे लाइ बि चाहे। भली गाॾी तोखे वणे थी, अलाह करे सभिनि खे मिले। भलो घर वठींदो त अलाह करे सभिनि खे अहिड़ो मिले। तूं चाहींदो त मां सुठी ड्यूटी कयां त अलाह साईं दुआ कर सदाईं दिलि में तुंहिंजो इहो हुजे त अलाह साईं सभिनि खे सुठियूं ड्यूटियूं ॾिए। जे चाहींदो त मूंखे माल मिल्कियत हुजे, दौलत हुजे, त इहो सभिनि जे लाइ बि नियत करे छॾ। ॾुखी शइ आहे पर इंसान जे कंदो त करे सघंदो। ऐं इहा तो में तोखे इन ख़र्चु कोन्ह थींदो। ऐं इंसान जी कोशिशि कंदो त दिलि जी सफ़ाई इहा आहे। पंहिंजे ईअं न चए हिकिड़ी ख़िसत हूंदी आहे, निफ़ाक़ हूंदो आहे, चवंदो आहे यार मां शाहूकार थियां, मुंहिंजा भाइर ग़रीब हुजनि, मुंहिंजे मुहताज हुजनि, मां ख़ुशि हुजां सॼे पंहिंजे ज़ात में, पंहिंजे माइटनि में, पंहिंजे सोटनि में, पंहिंजे पुफाटनि में मां ख़ुशि हुजां। सभई मूं ॾे ॾिसनि, मूं ॾे नज़र हुजनि, मासियुनि जूं, पुफियुनि जूं, सभिनि जा पाण मुहताज हुजनि, मां ख़ुशि हुजां। इहा हिकिड़ी दिलि जी पलीताई आहे। इन जे अक्स आहे इल्ला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम। जीअं अलाह साईं चए थो साफ़ दिलि वारा जेके मूं ॾे अचनि उन्हनि खे अलाह साईं चाहे थो। अलाह साईं नबी करीम फरमाए थो त इन्नल्लाह ला यंज़ुरु इला सुवरिकुम वला इला अजसादिकुम। तव्हांजे जान ॾे अलाह साईं कोन थो ॾिसे, न तव्हांजे कपिड़नि ॾे थो ॾिसे त सुठा लटा अथसि जान, न वलाकिन यंज़ुरु इला क़ुलूबिकुम। नबी करीम फरमाए थो अलाह ताला तव्हांजी दिलनि ॾे थो नज़र करे, तव्हांजी दिलनि जे नियतुनि खे थो ॾिसे। अलाह ताला दिलि जे जेकी ख़वाश आहे उन्हनि खे थो ॾिसे त तुंहिंजी दिलि में छा तुंहिंजी नियत आहे। तूं इहा नियत करी थो त मां भाइरनि खां ख़ुशि हुजां, मां भाइरनि खां ताक़त वारो हुजां, मां भाइरनि खां पैसे वारो वधीक हुजां, मूं ॾे मुहताज हुजनि, मां मुहताज न हुजां, या मां पंहिंजे माइटनि ॾे, सोटनि ॾे, पुफाटनि ॾे सिलत रहमी खां सभिनि खां ख़ुशि हुजां ऐं हू पोइते हुजनि। इहा तुंहिंजी नियत आहे। जा तुंहिंजी नियत इहा आहे त अलाह ताला जेतिरो मूंखे ॾिनो अथई ॿियनि खे सभिनी खे बि ॾे, भाइरनि खे, भेनरुनि खे, पुफाटनि खे, मासियुनि खे, सभई मूंखां वधीक बि ख़ुशि हुजनि। मुंहिंजो कहिड़ो ख़र्चु थो थिए, अलाह ताला सभिनि खे ॾे जीअं मूंखे ॾिनो अथई, जीअं मूंखे ख़ुशि कयो अथई। इहा आहे तौहीद, इहा आहे ईमानदारी, इहा आहे यकीन जेको अलाह ताला असांखे क़ुर में हदीस में असांखे अलाह ताला हुकुम करे थो ऐं सेखारे थो। इहो उलमा चवनि था इन आयत जे हेठां त तुंहिंजो मशरू हुजे, तुंहिंजो बंदोबस्तु हुजे त जेकी शइ अलाह साईं तोखे नेमत ॾिए उनजो शुकुरु कर गमी। पोइ इहा तुंहिंजी नियत अलाह साईं मुंहिंजे भाइरनि खे बि अहिड़ी शइ ॾे, अलाह ताला मुंहिंजे माइटनि सभिनि खे बि अहिड़ो घर भलो ॾे, अहिड़ी ड्यूटी भली ॾे, अलाह ताला मूंखे इज़त ॾिने थी, मुंहिंजे भाइरनि खे बि अहिड़ी इज़त ॾे। ईअं तुंहिंजी सॼी नियत सभिनि जे लाइ हुजे। ऐं का शइ भली कंहिं माइट ॾे ॾिसी, भाउ ॾे ॾिसी, कंहिं वेझे जे लाइ, परी जे लाइ को बि शइ उनजी इज़त ॾिसी, तूं बि इहा कर, अलाह ताला अञा बि ॾीस ऐं मूंखे बि ॾे अलाह साईं।
अलाह साईं ॾियण वारो आहे, केरु कंहिंजी खोट अलाह जे ख़ज़ाने में का खोट कान्हे। त इंसानु पंहिंजी दिलि जी सफ़ाई करे, इंसानु ॾिस कंहिं घर में रहे थो त उन घर जी पहिरियों ॿुहारो ॾींदो, रंग हणाईंदो, मरमत कराईंदो, सफ़ाई करे पोइ उन में रहंदो। पर पंहिंजी दिलि जी सफ़ाई असीं असली कोन था ॾिसूं। असांजी दिलि जी सफ़ाई जेकी मेन शइ आहे, दिलि साफ़ु हूंदी त असीं सुकून सां रहंदासीं, दुनिया में बि सुकून सां रहंदासीं, हसद खां बची वेंदासीं, ग़िल खां बची वेंदासीं, किनियुनि सोचनि खां बची वेंदासीं, ऐं आख़िरत में बि अलाह ताला असांखे बचाईंदो इन सोच जे लाइ, इन सफ़ाई जे लाइ। तंहिंजे करे दिलि जेकी आहे अलाह जे हथनि में आहे, उनखे अॻिते पोइते अलाह सां करे सदाईं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवंदो त या मुक़ल्लिबल क़ुलूब सब्बित क़ल्बी अला दीनिक, या अलाह जेकी दिलि हर मोमिन, हर मुस्लमान, हर काफ़िर जी दिलि अलाह जे हथ में आहे, उनखे ऊंधो करे सऊं करे त अलाह ताला नबी करीम दुआ कंदो आहे मुंहिंजी दिलि खे साबित कर यकीन ते, ईमान ते, तौहीद ते, ऐं इन शइ ते मां हिन दुनिया मां मरी वञा। छो त इंसान ॾिसो था काफ़ी जेके दीनदार हूंदा, मुवाहिद हूंदा, पोइ आख़िरी में शहवत में किरी पिया, ग़लति कमनि में किरी पिया, त इहे इन आयत जे हेठां नथा अचनि इल्ला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम। त इहे इन आयत में नथा अचनि त जो यौम ला यनफ़उ मालुन वला बनून इल्ला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम। इहे इंसान में सोच हुजे त मां दिलि जो साफ़ु हूंदुसि त अलाह ताला मूंखे अञा बि ॾींदो। उलमा जो चवणु आहे त इहा आयत असुल में लथी आहे इब्राहिम अलैहिस्सलाम जे बारे में। हाणे इब्राहिम अलैहिस्सलाम खां वधीक दिलि जो साफ़ु केरु आहे हिन दुनिया में? केरु इन जो जेको अबुल अंबिया आहे, अबुल मुवाहिदीन, सॼी तौहीद वारनि जे लाइ इहो इमाम आहे। पर अलाह साईं वरी उन जे बारे में इहा आयत नाज़िल कई त ॾिसो आहे उन जे लाइ ख़ासि ऐं असां सभिनि जे लाइ आम। त इहा आयत उन जे लाइ लथी त इज़ा जाअ रब्बहु बिक़ल्बिन सलीम। इब्राहिम अलैहिस्सलाम जे बारे में इहा सूरत साफ़ात में अलाह साईं चए थो त इब्राहिम दिलि साफ़ु पंहिंजी अलाह ॾे करे आयो, अलाह जे करे दिलि साफ़ु करे आयो ऐं अलाह खां इहा शइ घुरियईं। उते अलाह साईं आयत में चए थो क़ाल अवलम तुमिन क़ाल बला वलाकिन लियत्मइन्न क़ल्बी। ॾिस दिलि जी सफ़ाई, मुनाफ़िक़त कान कई त मां मोमिन हां, मां उलुल आज़म, मां नबी हां। पर अलाह खे चई अलाह साईं मूंखे ॾेखार तूं मुअल शयुनि खे जहिड़ो कीअं थो करीं। अलाह साईं चएसि छा तूं मोमिन न आहीं, तूं मञी कोन थो मूंखे? त हुन चयो त भला वलाकिन लियत्मइन्न, या अलाह मां मञां थो त तूं जे मुअल शइ खे जहिड़ो करे सघीं थो, पर मूंखे वरी बि मूंखे दिलि खे यकीन पको थिए। त अलाह साईं पोइ हुनखे इब्राहिम अलैहिस्सलाम खे हुकुम कयो त फ़ख़ुद अर्बअतम मिन अत्तैर, 4 पखी मुख़्तलिफ़ खणो, हिकिड़ो कुकुड़ या मुख़्तलिफ़ पखी, उन्हनि खे कुही, उन्हनि खे टुकड़ा टुकड़ा करे ऐं उन्हनि जो मांस गॾाए ऐं पोइ मुख़्तलिफ़ 4 जबलनि ते विराए छॾ उहो मांस गोश्त। पोइ उहो गोश्त जेको उते विराए तूं विच में वेह, पोइ उन्हनि खे सॾु कर त उहे सभई जेके पखी गॾु थी वेंदा, टंग हेॾां वेंदी, मुंडी हेॾां वेंदी, उहे सभु गॾु थी तुंहिंजे अॻियां पखी जहिड़ा थी अचे बीही रहिया। त नबी करीम क़ुरान में उहो अलाह ताला इब्राहिम अलैहिस्सलाम खे इहो मौजज़ो करे ॾेखारियो, छाजे लाइ? त हुनजे दिलि जो ईमान पको अञा बि थिए। हीअ अलाह ताला इब्राहिम अलैहिस्सलाम जो क़िसो, इब्राहिम अलैहिस्सलाम चयो अलाह खे इज़ क़ाल इब्राहिम रब्बी अरिनी कैफ़ तुह्यिल मौता, या अलाह ॾेखार मूंखे तूं मुअल शइ खे कीअं थो जहिड़ो करीं। क़ाल अवलम तुमिन, अलाह साईं चए तोखे ईमान पूरो न आहे? चई हा मूंखे ईमान आहे। अवलम तुमिन क़ाल बला वलाकिन लियत्मइन्न क़ल्बी, मुंहिंजी दिलि यकीन वधे मां ॾिसां। क़ाल फ़ख़ुद अर्बअतम मिन अत्तैर फ़सिरहुन्न इलैक, 4 पखी तूं खणी उन्हनि खे कटे कुही, फ़सिरहुन्न सुम्म जअल अला कुल्लि जबलिन मिनहुन्न जुज़आ, पोइ उन्हनि मां हिकिड़ो हिकिड़ो टुकड़ो हर जबल ते तूं छॾे, उनजी टंगूं मुख़्तलिफ़ जॻह ते, पर ॿिए जॻहनि ते, सुम्म जअल अला कुल्लि जबलिन मिनहुन्न जुज़आ सुम्म दुअहुन्न, पोइ विच में तूं बीह उन्हनि खे सॾु कर, उदउहुन्न यअतीनक सअया वअलम अनल्लाह अज़ीज़ुन हकीम। पोइ इब्राहिम अलैहिस्सलाम ईअं कयो, उन्हनि खे कुही, उन्हनि जा टुकड़ा टुकड़ा विराए छॾी जबलनि में, पोइ विच में हुननि खे सॾु कयईं त ॾिठईं त टंग हेॾां बि थी अचे, पेर हेॾां बि थो वञे, त इहे धड़ हिकिड़े पासे बि थो वञे। पोइ उहो गॾु थी वरी उहे सभई इब्राहिम अलैहिस्सलाम जे अॻियां पखी अचे 4 सॼा बीही रहिया। त अलाह साईं चएसि थो वअलम अनल्लाह अज़ीज़ुन हकीम, अलाह साईं हिकमत वारो आहे। त अलाह इब्राहिम अलैहिस्सलाम अॻिते हुनखे अलाह साईं चयो मूंखे ख़बर, इब्राहिम अलैहिस्सलाम चयो मूंखे ख़बर आहे तूं हर शइ ते क़ादिर आहीं, पर मूंखे ॾेखार। त ॾिसो ईमान वधाइण जे लाइ
छा सोचींदा हुआ असीं ईमान पंहिंजो ख़ुदि बि ख़ुदि बि था विझायूं। इहो ई असां कयूं था त असांजो ईमान अञा बि पोइते थिए। अलाह बसि माफ़ु करे। ॾिसो त अलाह ताईं हिते असांखे छा थो चए, इल्ला मन अत रब्बहु बिक़ल्बिन सलीम, जेको पंहिंजी दिलि साफ़ु खणी आयो अलाह ॾे, साफ़ु खणी आयो त उहो कमु ईंदो अलाह जे अॻियां, उहो तोखे अमल कमु ईंदो। कॾहिं दिलि में इहो न रखो त असीं हसद कयूं, यार मुंहिंजो सोट कीअं सुधरी वियो, मुंहिंजे सोट इहा इज़त कीअं कमाई, हाणे असां पोइते थी वियासीं, हू असांखे हेठि थी विया। इहो आहे हसद दिलि में, दिलि जी पलीताई। इहो कॾहिं इंसानु न सोचे। भली दुनिया जा माइट मिट असांखां बि अञा बि हज़ार दफ़ा भला हुजनि, मथे थी वञनि, आलिम थी वञनि, तालिब इल्म थी वञनि, इज़त वारा थी वञनि, सुठियूं ड्यूटियूं मिलनि, मथे थी वञनि, असीं हेठि थियूं, असांजा आहिनि, वरी बि असांखे कमु ईंदा कॾहिं न कॾहिं। इहा असांजी हुननि जी इज़त असांजी इज़त आहे, इहो इंसानु सोचे। केर बि मां पंहिंजे माइटनि खे चवंदो त तव्हां चढ़ी वेंदो मथे, असां तव्हांजे पोयां टेक हूंदासीं, ऐं तव्हांजी इज़त असांजी इज़त। इहा दिलि में सदाईं इहो लफ़्ज़ करे चए, तव्हांजी इज़त असांजी इज़त आहे। कहिड़ो बि असांजो भाइर आहे, खणी असांजो माइट हुजे न हुजे, ॿी ज़ात हुजे, सुठो नेक माण्हू हूंदो, उहो उनखे सुठी पोज़ीशन मिली वेंदी, ड्यूटी मिली वेंदी। चओ त अलाह करे अञा बि तोखे भली ड्यूटी मिले, अञा बि तोखे इज़त मिले, तुंहिंजी इज़त असांजी इज़त आहे। इहो लफ़्ज़ चवंदे त दिलि जी ख़बासत ख़तमु थी वेंदी, ऐं इंसानु पंहिंजी दिलि जी, जीअं चयोसीं घरु साफ़ु थो करे, इहा बि इन जी पंहिंजी दिलि जी बि इहा सफ़ाई ॾेखारे, तॾहिं इंसानु पंहिंजो इन आयत में शामिलु थियो, इल्ला इज़ा जाअ रब्बहु बिक़ल्बिन सलीम। अलाह ॾे हलणो आहे, सभई दिलि साफ़ु करे वञो। ॾिसो सलफ़ सालिह जी उन्हनि जो किसा ॾिसो छा आहे। हीअ हिकिड़ी औरत हूंदी, हीअ क़िसो आहे अली बिन अबी जुमला क़ाल समिअत उम्मुल मुमिनीन इब्नतु अब्दुल अज़ीज़ बिन मरवान, ख़लीफ़ो हो, उनजी धीउ हुई, पर एॾी सख़ी हूंदी, दिलि जी साफ़ु हूंदी, मायुनि खे घुराईंदी हुई हफ़्ते हफ़्ते घर ॾे, पोइ निमाज़ पढ़ी, पोइ उन्हनि सां वेहंदी, पोइ छा चवंदी आहिनि त मुंहिंजी दिलि ॾाढी चए थी मां तव्हां सां कचहरी कयां, पर वरी ॾिसां थी त मुंहिंजी निमाज़ न जेको वञे, हाणे निमाज़ फ़र्ज़ु न हूंदो, इहो सुनतू जा नफ़िल हूंदा, पर वरी बि उथी ऐं उन्हनि खे सभिनि खे लटा पाराईंदी हुई, जेके मायूं ग़रीबनि खे घुराईंदी पंहिंजे घर ॾे, वरी उन्हनि खे मानी खाराईंदी। त उहो कंहिंजो घर हो, सईद बिन मसलमा बिन हिशाम अल उमवी, ख़लीफ़े जो घर हो, उहे ही उमुल बनीन, हिन जो अब्दुल अज़ीज़ बिन मरवान जी धीउ हुई। त पोइ छा चवंदी, ही तव्हांजे लाइ, ही जेके लटा तव्हांजे लाइ आहिनि, खाधा तव्हांजे लाइ आहिनि, ऐं तव्हां जेके कचहरियूं कयो था उते गिला कंहिंजी न कयो, ऐं मूं वटि सुठियूं ॻाल्हियूं कयो। पोइ उहो चवंदी त तूं बि असां सां वेह कचहरी कर। पोइ उन्हनि खे चवंदी, हीअ अमानत अथव तव्हांजे, ही लटा तव्हांजे लाइ, खाधो बि तव्हांजे लाइ, ऐं हिकिड़े हिकिड़े खे पैसा औरत खे ॾींदी हुई। त चवंदी आहिनि त हीअ पैसा तव्हां जेके ओसे पासे जंहिंजे तव्हांजे घरनि में ग़रीब हुजनि, अमानत आहे, तव्हां उन्हनि खे पहुचायो। असीं औरतूं घर घर नथा संभाले सघूं, जेके माण्हू ग़रीब रहंदा, पर सभु के औरत जे भरिसां ज़रूरी कंहिं न कंहिं ग़रीब हूंदा। त ही उन्हनि खे चवंदी त सभु को ही पैसा पंहिंजे ग़रीब पाड़े वारनि खे संभाले, उन्हनि खे खाधो वठी ॾिए, उन्हनि खे राशन वठी ॾिए, उन्हनि खे जेको खाइण पीअण जो सामान वठी ॾिए, त ही ख़ैरु कॾहिं न खुटे। ऐं चवंदी हुई त मां कॾहिं दिलि में हसद कंहिंजे लाइ न कयो। मां इहो ई सदाईं सोचींदी आहियां त जेतिरो मां खावां थी त ॿिया बि खाइनि, जेके लटा मां पायां थी सभु औरतूं मुस्लमाननि जो उहे पाइनि। उम्मुल बनीन हर रोज़ु ख़रीद कंदी हिकिड़ो ग़ुलाम, पोइ उनखे आज़ादु कंदी। त ऐं जिथे बि जिहाद ॿुधंदी त घोड़ा वठी उन मुजाहिदनि खे ॾींदी हुई, एतिरो ख़र्चु कंदी हुई फ़ी सबीलिल्लाह। ऐं चवंदी हुई त जे न बुख़ुल को लटो हुजे त मां उहो ख़मीस जा लटो न पायां, ऐं जे बुख़ुल को माण्हू हुजे त मां उनखे मारे छॾियां, ऐं हसद खे मूं दिलि मां कढी छॾियो त अलाह से मूंखे हर शइ ॾेई छॾी। ॾिसो उन्हनि जी सोच, इहे बि औरतूं पर मर्दनि खां बि हज़ार दफ़ा भलियूं हूंदियूं। इहे सोचूं असीं बि रखे सघूं था। असांजा सलफ़ सालिह छा हुआ, असांजा अॻियां वॾा इहे आहिनि, असांजा वॾा इहे आहिनि, असांजा चङा मुड़ुस इहे आहिनि, असांजूं वॾियूं इहे आहिनि, जेके इन्हनि जी दुआउनि सां असीं कलमो पढ़ी ॼावासीं। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए, हिदायत ॾिए। हाज़ा वल्लाहु अअलम, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।